अॼु ॾिसंदासीं सिंधी सिखण जो ॿियों सबक़ु। अचो त सिंधी सिखूं सबक़ु ॿियों। अॻे दफ़े जे सबक़ में असीं सिखियासीं अलफ अंब, बे बल्ला, बे बकरी, बे पन, भे भोलरो, ते तारो, थे थेलो, ते टोपलो, ठे ठूंठ ऐं से सवाब। अॼु हलंदासीं अॻिते। जीम जत या जे जहाज़, ज सां जवाब त ज सां जबल। अंग्रेजीअ में प्रोनाउंस कबो एज जे इन जग। ॼे ॼिभ। हिन में नुक्ता हिक ॿिए जे हेठां थींदा आहिनि। ॼे ॼिभ ऐं ॼ सां ॼाण, ॼ सां ॼाड़ी। ही हिकु असांजो ख़ासि उचार आहे जेको हर कंहिंखे चवणु न ईंदो आहे जेकॾहिं हू सिंधी न आहे। अॻिते हली ॾिसंदासीं झे झिरकी। ही जीम जत ऐं हे हरणी ॿिनि अखरनि जो जुड़ियल आहे झे झिरकी। त झ सां झंडो ऐं झ सां झंगल, ञ सां ॼञ। हिन में ञ सां हूअ को बि लफ़्ज़ कोन ठहंदो आहे शुरूआती, माना ञ जेका आहे सा सिंधीअ जे कंहिं बि लफ़्ज़ में शुरूआत में न ईंदी आहे। इन जे करे हिते बि ॾिसो ॼञ, उञ, सुञाणप। ही ॾाढो हिकु ख़ासि असांजो उचार आहे जेको सिंधियुनि खे ई ईंदो आहे। च, च सां आहे चंड। ॿ नुक्ता मथां हिकु नुक्तो विच में, 3 नुक्तनि जो ठहियल आहे। च सां चंड, च सां चप त च सां चाबी ऐं उन जो उचार अंग्रेजीअ में ch इन चेक। छ सां छटी, 4 नुक्ता हिक ॿिए जे हेठि मथे। ही भ भोलड़ो बि ईअं ई लिखबो आहे त ही आहे छ सां छठी, छ सां छह त छ सां छट। ही उचार ख़ासि आहे। ह, हाय हजाम। ही लफ़्ज़ जेको आहे तव्हां ॾिसंदा त जे अकेलो बीठो आहे त कहिड़े नमूने में लिखियल आहे, जे लफ़्ज़ में आयो आहे त ही कीअं थो लॻे। हाय हजम, हक, हमलो। अंग्रेजीअ में एज h इन हट। हाय खचर, ख। ही बि हिकिड़ो ख़ासि उचार आहे सिंधियुनि जो जेको सिंधियुनि खे ई करणु ईंदो आहे ऐं सवलाई सां करे वेंदा आहिनि। ख खचर, ख सां खून त ख सां ख़त। त अॼु जो सबक़ु हिते ई थियो पूरो ऐं ईंदड़ हफ़्ते ॾिसंदासीं असांजो नओं सबक़ु।